नाज़रीन, हैदराबाद में सिंधु किनारे मच्छी पलो खपाईंदड़ दुकानदार जा 10 पला ऐं 1.5 मण मच्छी चोरी थियण बाद सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि मशहूर थी वई आहे त इहा चोरी मुमताज़ मौलाई जो गानो मछली पल्ला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे अचण बाद थी आहे। आख़िर मामलो छा आहे, ॾिसूं था ही रिपोर्ट। मुमताज़ मौलाई जे ओचितो मशहूर थी वियल कलाम हम सिंध में रहने वाले सिंधीअ ते हर को ख़ुशि थी झुमरियूं पियो हणे, पर सिंध जी कंहिं कुंड में को सिंधी भाउ उन कलाम सबबु ॾाढो परेशान थी वियो आहे। थियो छा जो कोटली बैराज जी पुल वेझो मच्छी पले जो ठियो हणी बचनि जो पेट गुज़र कंदड़ नवीद मलाह जा हथ मथे ते अची विया आहिनि जो चोर राति वेल पुलिस चौकीअ साम्हूं संदसि ठीहे अंदरि डीप फ्रीज़र में पियल 10 दाणा पले जा ऐं 1.5 मण मच्छी चोरी करे विया, जंहिं बाद वटसि मच्छीअ जा हाणे ही 2 दाणा ऐं कुझु हद पलाई वञी बचिया आहिनि। 22 दाणा रखियल हुया पलनि जा, उन में 10 चूंडे खणी आया वॾा पला जेका 3200 जो पलो हिकिड़ो हुओ, 10 दाणा उहे खणी विया आहिनि ऐं 60 किलो मच्छी आहे, 550 रुपया किलो हींअर मच्छी थी हले पई, 60 किलो मच्छी आहे। हूअं त नवीद मलाह जे ठीहे तां पले ऐं मच्छीअ जी चोरीअ जो मुमताज़ मौलाई जे कलाम सां को तालुक़ु नाहे, पर वहम विसोड़ियल माण्हुनि सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि मशहूरु करे छॾी आहे त इहा चोरी मुमताज़ मौलाई जो कलाम मशहूरु थियण बाद थी आहे ऐं नवीद मलाह जे भाणे जे राहिल खे बि इहो वहम वराए वियो आहे त हिननि मौलाइनि खे मौलाई जे कलाम मारायो आहे। उन कलाम असां बर्बाद कयो आहे, फसला रोज़ हलंदे जार मंता मले कलाम कढियो आहे, बर्बाद थी असांजी। उन कलाम ते सभु ख़ुशि पिया थियनि, डांसूं पिया कनि त उहो वरी बर्बाद थी बसि मुंहिंजो नुक़सानु थी वियो न। उन ॿुधे उनखे पल खाराइणो या चोर खे पला बची करे महिमान खाराइणा हुआ, हो महिमान नवाज़ी हुन कढियो कलाम छा कयूं, कलाम हुन कढियो वेल में तव्हां अची वेल में असां अची वियासीं। रीवो न सही पर चौकीअ ते बीठल ही गाॾी निकिरी पए हा ऐं पुलिस वारा गाॾीअ ते चढ़ी चोर जो पीछो कनि हा त बि नवीद मलाह जो बचाव थी पए हा, पर ईअं न थियो। भिटाई नगर थाणे जी हद में पेश आयल हीअ वारदात दरिया जी पुल वेझो क़ाइम पुलिस चौकीअ जे बिल्कुलु साम्हूं पेश आई, पर पुलिस वारा शायदि जामशुरे ऐं हैदराबाद जी थधड़ी हवा में अघूर निंड सुम्ही पिया हुआ। रोड ते पुलिस चौकी लॻी पई आहे साम्हूं, न पुलिस वारनि ख़बर ई न आहे, हूंदा न कंहिं महिल हूंदा ई न आहिनि। हिन वाक़े जो ॿियो पासो इहो बि आहे त ज़िले हैदराबाद में ॾोहनि जी हद वञी ओसि ताईं पहुती आहे जो हाणे माण्हू खाइण पीअण जूं शयूं पिया चोराइनि ऐं पुलिस रुॻो क्राइम कंट्रोल करण जूं ठलियूं दावाऊं करण में पूरी आहे। किथे हिन वारदात पुठियां शदीद महांगाई ऐं बेरोज़गारीअ जे दौर में पखिड़ियल उहा बुख ऐं बदहाली त नाहे जेका माण्हुनि खे अहिड़ियूं वारदातूं करण ते मजबूर करे थी। मुमताज़ मौलाई जो कलाम पंहिंजी जाइ ते, पर हिन वाक़े ते संजीदगीअ सां सोचण ऐं अमल करण जी ज़रूरत आहे।